हे एड़ो एक सरल ध्यान जो ता पेंजे घर में भी सरलता से करे सको। जो सुविधा हुजेव इंस्ट्रूमेंट जी, हाँ तो इंस्ट्रूमेंट सस्ता थी गया ॾाढा। मानो सुञा अड़े कदें जमानो आयो होंदो जो हिन महिल सब चाहे मोबाइल हुजे चाहे संगीत सरलता से मानू गलत उनकी धारणा न खणे। पुराना गीत भी तरी बुधो, इन में जेके अखर उन जो वो अर्थ अध्यात्म में खड़ी वन तो मैं चवां भक्ति थी वही। ये फिल्मी गीत असां तो रोज बुधंदा आहियूं और ॾाढो सस्तो। मां टच तो सभिनी खे आहे पर आहे और रखो भी के पुराना आहिनि माण्हू हिते वेठा आहिनि। इहो चई असांखां न हलंदी रखंदे त हाणे ई रखो। ये जेके मोबाइल कुतड़ियूं रखियो था नी ढेर ते टिकणी पवंदव। उन में हाणे आवाज़ भी नथो अचे चङी तरह सां। उहो जेके 98 वारी मोबाइल टच जो ज़मानो आहे, कोई बुराई कान्हे। मोबाइल ॾाढी सुठी आहे। माण्हू कढेसि त न मां दुनिया निकिरी थी अचे ॿोध तूं कढीसि त ॿोध निकिरे। हर एक अखर जो अर्थ इन मां निकिरे। हर संत निकिरे। काई लाइन तोखे काई अड़ी काथे बुधी तो अची पियो अगर तोखे कढणी आहे त मोबाइल में निकिरी थी। पूरो सॼो विश्व भरियो पियो आहे। तू कढ त तुझो बोध तक खोले। बाक़ी तू विकारन में मोबाइल खे हलाई यूट्यूब में सिर्फ गलत ही गलत ॾिसे उहा सभिनी जी पंहिंजी पंहिंजी आहे। मोबाइल ऐं ॿियो संगीत जेको आहे एॾो सस्तो। कोई भी टेप रिकॉर्ड वठण जी काई हाणे ज़रूरत न, काई कैसेट भराइण जी काई ज़रूरत न। हिकिड़ो वरी इहो रेडियो कढियो 5000 गाना, उन में भी मोनो आवाज़ तो अचे। तव्हांखे मोबाइल में ही नंढड़ो सो हिकिड़ो 8-5 वारो हिकिड़ो स्पीकर वठी करे यूट्यूब सां जोड़ी ब्लूटूथ सां 5000 गाना स्टूडियो में मां चवां ॿुधी सघे थो। इन्हनि में तू अगर आध्यात्मिक जो अर्थ कढी तो घणो कुछ निकिरंदो। ये गाना हलन था पिया। गाना आहे खेॾा ॿिनि प्रकारनि ॿिनि जो आहे। या तो छोकिरी छोकिरे लाइ थी चए या छोकिरो छोकिरी जे लाइ थो चए। गाना तो ॿिनि प्रकारनि जा आहिनि। वरी के भॼन आहिनि जेके परमात्मा जे लाइ चया था वञनि। मां इन मां सभिनी मां तूं घणो खणी सघे थो। आधुनिक भक्ति जेके अॼु जे ज़माने सां मां जहिड़ो देश तहिड़ो वेस। अॼु तूं अगर इन मां भी चाहे त इन गाननि मां भी तूं सीढ़ी ठाहे सघे थो मथे चढ़ण। गाना हलन था तू भाव कर। परमात्मा भी ॿिनि प्रकार किन परमात्मा के पति मञो आहे त सॼो संकल्प। तू पंहिंजे संकल्प सां भाव सां भक्ति में त भाव हलंदो आहे, ध्यान में मौन हलंदी आहे। रस्ता ॿई हाणे तुंहिंजो जेको मार्ग हुजे, ध्यान मार्ग हुजे त बिल्कुलु मौन में वञ, बिल्कुलु खाली, कुछ भी न, ध्यान में कुछ भी न, सिर्फ पाण खे बचा पंहिंजी आत्मा खे। ऐं भक्तिअ में पंहिंजे प्यारे खे सब में ॾिस। या त उनके पति ठाहे या त उनके प्रेसी ठाहे यानी प्रेमिका। भक्ति थी वेंदे काई असांखे छोरो छोरी सां मतलब आहे छा? छोरे छोरी सां असांजो मतलब भी कान्हे। सूफिन परमात्मा के प्रेमिका चए। सूफिन वो सब में उनके ॾिसनि था। असांजो उहो ई हर महफ़िल में उहो ई आहे। हर महफ़िल में जाॾे भी वञा तेरी महफ़िल है,
महबूबा करे चोथो भक्ति थी वेंदे महबूबा काई आहे थोड़ी हिकु असांजो संकल्प आहे असांजी प्रेमिका इन में सूफी आहिनि मां नथो सम्झां असांजे हिंदुअ में कहिड़ा हुजनि जेके परमात्मा के प्रेमिका घटि स्त्रीअ खे माण्हू घटि बाक़ी पति मञण जे लाइ त असांजे हिंदुस्तान में संतनि महापुरुषनि पति त सभिनी मञियो आहे कबीर त चयो आहे मुंहिंजा हुन सां फेरा पिया आहिनि उहो मुंहिंजो पति आहे मां हुनजी पत्नी आहियां लिखा लिखी की है नहीं देखा देखी बात दूल्हा दुल्हन मिल गए फीकी पड़ी बारात घणा ही सलोक कबीर चया आहिनि जंहिंमें हुन पतीअ मीरा पति चयो सॼे 10 पातशाहनि पंहिंजे भॻवान खे पति चयो पाण खे महिला सॾारायूं हर सलोक में तव्हां ॾिसंदो लिखियलु आहे महिला पहला महिला दूसरा महिला तीजा महिला चौथा महिला पंजवा पाण खे स्त्री सॾायूं हुनखे परमात्मा हाणे स्त्री सॾायूं त उहे त खोड़ गीत आहिनि स्त्री चए थी पई छा थी चए एक तू ना मिला एक तू ना मिला सारी दुनिया मिले भी तो क्या है मेरा दिल ना खिला मेरा दिल ना खिला सारी बगिया खिले भी तो क्या है एक तू ना मिला तुझसे लिपट के जो रो लेते हम ये आंसू नहीं थे मोती से कम तेरा दामन नहीं तेरा दामन नहीं ये आंसू ढले भी तो क्या है एक तू ना मिला इन जे अर्थ में वंत वार कान हाणे तव्हां चवंदो इहो फिल्मी गानो आहे उहो त छोरे जे लाइ थी चए पर अध्यात्म में खणी वञो बरोबर जेसि ताईं माण्हूअ खे गीत ॿ ई थींदा आहिनि हिकिड़ा विरह जा जंहिंमें मां त सम्झां थो विरह में जेतिरो आनंद आहे ओतिरो मिलण में न ऐं जेतिरा गीत विछोड़े जा गीत ठहिया आहिनि मां पंहिंजे जीवन में जेके बि गीत ॿुधा आहिनि उन में वधि विछोड़े जा गीत ऐं विछोड़े जा गीत ॾाढा ठहियल आहिनि इहा हिनखे चइबो आहे विरह ऐं विरह जो दुख जंहिंखे वेदना चइजे विछोड़े जो दुख मिलण खां बि सुठो जंहिंखे विरह में आनंद अची वियो न वो तो चवंदो बस जेको गोपिन खे विरह में आनंद हुयो कृष्ण जी न्यापा पा जन माण्हू ॾिसनि पिया गोपियूं विरलाप थियूं कनि रोअनि थियूं दुखी ने परेशान कृष्ण जी न्यापा तूं हली विया जेको गोपी दुखियूं थियूं मरनी थियूं मरनी कृष्ण त सम्झे पियो हाणे माण्हुनि खे छा चए जेॾीमहिल उधो बि वेठो उधो खे चएसि थो कृष्ण अरे उधो गोपियूं ओॾे विरलाप थियूं कनि भाई उते ॾाढो दुख में वेदना में पीड़ित आहिनि तोखे ज्ञान चई ज्ञान मूंखे अहिड़ो ज्ञान ॾियनि जो सभु भुलिजी वेंदियूं वरी इहे विरलाप ऐं दुख फटाफट कर वञ उन्हनि खे ज्ञान ॾियनि उधो
ज्ञान जो बोझो हुयो खणी करे हलियो बिंद्राबन, मथुरा खां बिंद्राबन वियो। चई मां गोपिन खे ज्ञान ॾियण थो वञा। पर गोपिन खे जेॾी महिल गहराईअ सां ॾिठईं, ॿाहिरों लॻनि पियूं दुखी, पर अंदर विरह में जेतिरो उन्हनि खे विछोड़े जो आनंद हुयो, वो ऊधो ॾिठो। उन जो ज्ञान हिकु रत्ती कम न पियो करे, रत्ती न पियो कम करे। वो आत्मा जो ज्ञान पियो ॾे, भक्त खे आत्मा जो ज्ञान ॾे त सम्झ में ई न। हुन जी यादि में, प्यारे जी यादि में तड़पन पियूं, पर अंदर में जेको हिकु दुख जो थींदो आहे, हिकु सुख में माण्हू रहंदो आहे, जंहिंमें विछोड़े में उनखे आनंद मिले पियो। अखियुनि मां आंसू अचनि पिया, ईअं ॿाहिरों माण्हू ॾिसंदो चवंदो हे दुखी आहे, पर हुन जे अंदर जी जेॾी महिल गोपिन आख़िरी उन्हनि खे ॿुधायो तूं चई तो असां कृष्ण अलॻि आहे, लॻे थो असां हुन जे यादि में उन सां हिकु हिकु गोपी साण उहो दुख में जेॾी महिल यादि में उनखे यादि करे पई, ॼण कृष्ण उन्हनि सां गॾु हुयो। इन जो ज्ञान जॾहिं कमु न पियो करे, इहो बिंद्राबन खां जेॾी महिल उधव आयो कृष्ण खे हालचाल ॼण, त पोती पाए आयो। पोती पाए करे आयो, चए पियो मां बि गोपी ठहंदुसि, मुंहिंजो दम न आहे, ज्ञान आहे। उथी भक्तीअ में वरी अहिड़ो आहे माण्हू अंदरों जंहिंमां यादि कंदो आहे त यादि जी वरी महिमा ई अलॻि आहे। अंदर में उन जो वेदना में जेको दर्द जो जेको आनंद आहे, प्यार का मीठा मीठा दर्द है, वो चवंदा आहिनि प्यारा प्यारा दर्द, पर ॾाढो प्यारो। हिकिड़ो गानो बि ईंदो आहे खेल जो, मूंखे चवणु नथो अचे, प्यार का दर्द है, अलाए कीअं करे चवंदी आहे। उन जो अर्थ इहो लॻंदो आहे दर्द, पर प्यारा प्यारा मीठा मीठा, ॾाढो प्यारो आहे उहो। छाजो विछोड़े जो। पर मुंहिंजे चवण जो मतिलबु ॻाल्हियूं ॿ आहिनि, या उनखे तूं प्रेमिका ठाह, जेके सूफ़ी उनखे छा ठाहींदा आहिनि, ओ महबूबा ओ महबूबा तेरे दिल के पास ही है मेरी मंजिल मकसूद, तेरे दिल के पास ही है मेरी मंजिल मकसूद। वो कौन सी महफिल है जहाँ तू नहीं मौजूद, वो कौन सी महफिल है जहाँ तू नहीं मौजूद। ओ महबूबा तेरे दिल के पास ही है मेरी मंजिल मकसूद। निकलो मैं इधर से कभी, निकलो मैं इधर से, मिलता है रास्ता जाकर तेरे घर से। निकलो मैं इधर से कभी, निकलो मैं उधर से, मिलता है रास्ता जाकर तेरे घर से। ओ महबूबा तेरे दिल के पास ही है मेरी मंजिल मकसूद। बाहों के तुझे हार में पहनाऊंगा एक दिन, सब देखते रह जाएंगे, ले जाऊंगा एक दिन। बाहों के तुझे हार में पहनाऊंगा एक दिन, सब देखते रह जाएंगे, ले जाऊंगा एक दिन।
महबूबा, ओ महबूबा तेरे दिल के पास मुझे चवण जो मतलब ये थोड़ी हिकड़ी कड़ी या बुधाई में कोई बुराई काने, कोई बुराई काने। मोबाइल में यूट्यूब का घुरीस भाई जेके सारे गम जा 5000 गाना कतार सां ईंदा आहिनि, कतार सां, ऐं एॾा सुठा हिट्स गाना उनखे तूं ॿुध पर खणी काॾे वञ, अध्यात्म में, आत्मा में, भक्तिअ में, माना भक्ति थी वेंदी। वेही करे तूं 10 मिंट चवंदे कुछ राम 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 चवंदे बोर थी वेंदे, ऐं हीअं तूं पंहिंजे अंदर भाव सां, संकल्प सां उनखे तूं यादि कर। आहे असली बहानो खपे यादि करणु। काथे भी काई कड़ी ॿुधी कंहिंखे ॾिसे परमात्मा चारों तरफ वरसजी रहे थे। सिर्फ माण्हूअ जी ठहियल शइ खे छॾ, माण्हू जा ठहियल छा आहिनि, मंदिर, मूर्तियूं, रस्ता, बिल्डिंगूं, परमात्मा तो चारों तरफ ॿाहिरि निकर, आकाश, हवा, पक्षी, वण, माण्हू, बहानो सिर्फ खपे। तू जाने न तले परमात्मा छा उनखे ॾिसण जे लाइ कोई टिकाणे मंदिर में वञणो आहे? तू पंहिंजे घर में कॾहिं पंहिंजी ज़ाल खे ॾिठो थी, कॾहिं पंहिंजे पुट खे ॾिठो थी, गौर सां ॾिठो ई नथी। कॾहिं ॾिस उनजे पोतो वञ, पंहिंजे पीउ जे पोतो वञ, पंहिंजी माउ जे पोतो वञ, उते केरु वेठो थी, ऐं हिते ई परमात्मा तोखे यादि थींदी। कुझु कोई यादि करण जी काई ॿी ॻाल्हि ई कान्हे, सवले में सवलो, संझे में संझ। हाणे जेको इहो ध्यानु अची वियो, ध्यानु नंढड़ो सो ध्यानु आहे, इन करे मां नंढड़ो चुनियो। तव्हां कंदव बि सरलता सां ध्यानु करे सघो था पिया। बसि हिन में हिकिड़ो त गीत ई अथव, उहो फिल्म जो आहे, उहो तव्हांजे मोबाइल में निकिरी ईंदव। बाक़ी जेको इबादत ध्यानु आहे, उहो इबादत ध्यानु त मां चवां थो ईअं बि तव्हां ओशो में बि कढंदव, इबादत ध्यानु निकिरी ईंदव। तव्हां पंहिंजे घर में ई कढी सघो था पिया, कंहिंखां वठण जी ज़रूरत ई कान्हे। उहो रिफ्यूजी जो गानो आहे, जिसे तू न मिला उसे कुछ न मिला। इहो गीत त तव्हां सभिनी ॿुधो हूंदो। हिन गीत खे चङी तरह सां ॿुधिजो। हाणे गीत खे ॿुधी ईअं भाव निकिरी ईंदे, उहो छा आहे, उहो सभ में आहे, जाते काथे आहे, हर में उहो ई आहे। रंग में तू है, रूप में तू है, सर्दी में तू, गर्मी में तू, दिन में तू, रात में तू, तू ही तू है। ॿुधजांइ उहो गानो। ऐं वरी जेके हाणे इबादत थींदी, जंहिंखे वज्र आसन में वेहणो अची वञे त ॾाढो सुठो। हाणे असांजी उमिरि वज्र आसन जी न आहे, बाक़ी यंग में न जेके बि छोकिरियूं या छोकिरा वेठा आहिनि, वज्र आसन सम्झो न, गोॾनि ते वियो, गोॾनि ते वेही करे हथ मथे करे हे टे भेरा सॼे इन इबादत में एॾो धीरे धीरे सां भाव करे हथ मथे करे भाव करणो आहे। अखर हे ई अथसि, ऐ खुदा जिसने की जुस्तजू, जुस्तजू चइबो आहे जंहिं तोखे खोजो, जंहिं तोखे प्रेम ऐं प्यार ऐं प्यास सां जंहिं तोखे खोजो, जुस्तजू चइबो आहे। इहो अखर इस्लाम धर्म जो आहे, जुस्तजू। तो जुस्तजू जो मतलब है जै तोखे खोजो, मिल गया उसी को तू, या जै तुझो जिक्र कियो, जिक्र चइबो याद। हे इस्लामी अखर आहिनि उर्दू जा, जिक्र यानी उन जी याद। जेको हाणे बि मां चऊं, तू गानो कोई भी ॿुधी उन जो जिक्र आहे, उन जी याद आहे। तो कोई भी गानो ॿुध, खणी वञ पंहिंजे अध्यात्म में, खणी वञ पंहिंजे भक्तिअ में, इहो जिक्र आहे। तो हाणे हे जेको गीत हलंदो, ऐ खुदा जिसने की जुस्तजू, जिसने तुमको खोजा उसी ने तुमको पाया, मिल गया उसी को तू, सबका तू ही रहनुमा, सभिन जो रहनुमा तू ही आ, सभिन जो पालन करता तू ही आ, सभिन जो रक्षक तू ही आ, सब कुछ तू ही आ। ये जमीन, ये फलक, ये जमीन, ये फलक, फलक चइबो आकाश के, हितां खां वठी आकाश ताईं, ये जमीन, ये फलक,
इसके आगे तलक, इसके आगे भी खोड़ सृष्टियूं आहिनि जेको अञा इंसान न खोलियूं न खोजियूं बाक़ी आहिनि खोड़ सृष्टियूं। ये ज़मीन ये फलक इसके आगे तलक जितनी दुनिया है सब में तेरी झलक। जेको रात तां सत्संग ॿुधो वो हिकु आदेश तिसे आदेश आद अनिल अनाहत जुग जुग एको वेस। जुगन जुगन का हिक ही वेस में वो साक्षी रूप में जाते काते वो मौजूदा। तन में गीत में भी आए ये जमीन ये फलक इसके आगे तलक जितनी दुनिया है सब में तेरी झलक। ऐ खुदा हर सितारे में है आबाद एक जहां चांद सूरज तेरी रोशनी के निशान। चंद्र ऐं सूरज ये ताजू बखियूं जेके न इनमें जेको प्रकाश आ इनमें जेको नूर आ वो सब ने सिज जो ही आहे। सिज के ॾिसी ऐं चंद्र के ॾिसी मांखे चवंदा आहिनि तव्हां छो चंड छो ॾिसंदा आहियो सिज छो ॾिसंदा आहियो। ईअं न त वरी केॾी महिल चंड ऐं सिज ॾिसो त तव्हांखे वरी ॾिसण में असां हीअं था ॾिसूं सिज ॾिसणु सुठो आहे बसि असांजो भलो थींदो सिज में वरी भॻवानु आहे या हीअं न इहो कुझु बि न। जेॾी महिल सिज खे ॾिसे चंड खे ॾिसे सिर्फ़ु ॾिस बसि ओॾी महिल तुंहिंजा वीचार ख़तमु थी वञनि। मां चवां ओॾी महिल बि तुंहिंजी इहा परमात्मा जे भक्तीअ में तूं केॾी महिल बि आकाश में अॼु बि मां सम्झां थो 12 साढे 12 1 बजे चंड निकिरंदो। हिन महिल चंड साढे 12 वञी थियो आहे निकिरण जो। 14 ॾींहं चंड हूंदो आहे ऐं वरी कुझु ॾींहं 2-3 ॾींहं चंड न हूंदो आहे। बाक़ी धीरे धीरे घटिजंदो वेंदो आहे धीरे धीरे वधिजंदो वेंदो आहे। जेको ॾिसंदो पाण ई ख़बर पइजी 50-50 मिंट जो डिफरेंस हूंदो आहे। चंड खां वठी कीअं 14 ताईं चांद ताईं वधंदो आहे वरी 14 जे चांद खां पोइ वरी कीअं ऊंदाही राति ईंदियूं आहिनि पोइ वरी कीअं घटिजंदो आहे 50-50 मिंट उहो सभु ख़बर पइजी वेंदो जे ॾिसंदव त। ऐं सिज त आहे ई आहे चाहे सुबुह जो उगता ॾिस चाहे डूबता ॾिस कोई बुराई कान्हे। ॾिसण सां तुंहिंजा वीचार ख़तमु थियनि कुझु बि न सोच जेॾी महिल ॾिसे इहा बि ॾिसण जी कला अथव। चांद सूरज तेरी रोशनी के निशान। ऐ खुदा इहो इबादत 3 भेरा धीरे मतिलबु 3 भेरा ईअं मां सम्झां थो 1-1.5 मिंट में 1 भेरो हेठि झुकी मग़ज़ हेठि करे वरी धीरे सां मथे अची वञ अहिड़ा 3 भेरा ऐं वरी तंहिंखां पोइ जिसे तू न मिला उसे कुछ न मिला। नंढड़ो सो ध्यानु आहे इन खां पोइ वरी हिते सत्संग आहे बसि हाणे इहो ध्यानु करे भले तव्हां वञी करे वञी पोइ नेरनि वेरनि खाओ थोरो आराम करे वरी 1-1.5 बजे हिते ई कंदासीं। हा अरे न थियो चालू इन मथो है ना रिफ्यूजी। हेलो सभी अपनी अपनी जगह पे लेट जाएं। ध्यान एक्चुअली में अब होगा लेट जाएं। ध्यान तभी लगता है जब पहला तल है शरीर का जिससे आप ये थोड़ी देर नाच के शरीर को थकाया। शरीर थकेगा पीछे जो मन है ऐसे आप ध्यान में बैठोगे चाहे भक्ति में मन बैठने नहीं देगा। इसको किसी कैसे भी थकाना है। शरीर थकाओगे मन थकेगा फिर जाके लेटो। जिसको ध्यान करना हो वो ध्यान में शांत चुप मौन और जो प्यारे को बचाता है वो है प्रार्थना वाला। अंदर अपने से कोई प्रार्थना झूठी नहीं सुनी नहीं पढ़ी नहीं अपने भाव से। कोई दूसरा सुनने वाला नहीं है वही सुनने वाला है।
भले छंद बंद न हो, कोई कविता से बनी हुई नहीं हो। जैसे माँ का छोटा सा बच्चा तुतला के माँ से बात करता है, अपनी बात करता है, माँ खुश हो जाती है, मेरा बच्चा बोल रहा है, मेरा बच्चा बोल रहा है। वैसे ही आप भी उसके बच्चे बन के अपने भाव और प्रेम से जो भीतर से अपना निकले, अपना, झूठा नहीं, बनी बनाई प्रार्थना नहीं, जो आप सुनते आ रहे हो सदियों से, जन्मों से सुनते आ रहे हो, वो प्रार्थना नहीं, वो आपकी नहीं है। अरे कुछ भी निकले न निकले, भाव तो निकलेगा, प्रेम तो निकलेगा, आंसू तो निकल सकते हैं। एक आंसू जो प्रेम का, भाव का, करुणा का है। कबीर, मीरा, रविदास, नानक, इनके यही आंसू निकले थे, प्रेम के आंसू। जैसे ही प्रेम के आंसू निकलेंगे अंदर से, जैसे मोहम्मद की आयतें निकली थी, गुरु नानक का जपजी निकला था, कृष्ण से गीता निकली थी, बुद्ध से धम्मपद निकला था, वैसे आपसे भी ऐसी मौलिक चीजें निकलेंगी जो सत्संग हो जाएगा। सत्संग भीतर से निकलता है, कोई बाहर से नहीं, क्रिया भीतर से होती है, बाहर से नहीं। भीतर से आपका भाव है, प्रार्थना है, प्रेम है, श्रद्धा है, भीतर से निकलेगा। अब मैं अपनी वाणी को विराम देता हूँ। आप शाम जो प्रार्थना में डूबें, जो ध्यान वाले हैं ध्यान में डूबें।
ओम। अपनी अपनी जगह आंखें बंदी रहेंगी, पामिंग करके फिर ताली बजाएं, ताली।